नासरीन बॉर्डर में हर साल जी हिन साल भी सीनियर सहाफ़ी शहीद शान डहर की 10वीं वरसी तकरीब कोठाई वई। शहीद शान डहर की मज़ार ते फातह ख़्वानी ऐं गुलन की चादर चाढ़े दुआ घुरी वई। शहीद शान डहर की भेण फौजिया डहर की अगवाड़ी में शहीद की मज़ार खां टाउन हॉल ताईं एहतिजाजी रैली कढी वई। उन मौके ते रैली में शरीक थियलनि धरती टीवी बॉर्डर जे रिपोर्टर जावेद मसा हिन रीत वीचार विंडिया आहिनि। अचो तव्हांखे ॾेखारियूं। शहीद शान डहर खे भेटा पेश करण लाइ गॾु थिया आहियूं ऐं हुनजी 10वीं वरसी आहे। यकीनन इहो तमामु हिकिड़ो वॾो अलमियो आहे त 10 साल गुज़री चुका आहिनि पर हुन जा कातिल जेके आहिनि उहे अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि ऐं हुनजे वारसनि खे असां सभिनी सहाफ़ियुनि खे इंसाफ़ न मिली सघियो आहे। शहीद शान डहर जे शहादत खे 10 साल मुकमल थी विया आहिनि पर हिन वक़्त ताईं शहीद शान डहर जा जेके कातिल आहिनि उहे न गिरफ़्तार थिया आहिनि न मौक़ा थिया आहिनि। ऐं अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त असीं जे समाज में रहूं था उते हिकिड़ो राइटर हिकिड़ो लेखक उहो माण्हू जेको पंहिंजे माण्हुनि जे लाइ क़ौम जे लाइ तमामु वॾो कमु करे थो उनजी शहादत थिए थी त उनजा कातिल बि गिरफ़्तार नथा थियनि। असां हुनजी 10वीं वर्सीअ में शिरकत कई आहे। सिंध पाकिस्तान सहाफ़ियुनि लाइ तमामु ॾुखियो बणिजंदो पियो वञे। पाकिस्तान जे अंदरि में सिंध जे अंदरि में जीअं ॾिसो त सखर में शहीद जानमन मर खे शहीद कयो वियो ऐं तमामु वॾो सहाफ़ी हुयो। ईअं ई जेको आहे सो शहीद शान डहर बेबाक हुयो ऐं पंहिंजे कम सां कमु रखंदड़ हुयो, खुददार हुयो। 10 साल गुज़रण जे बावजूदि असां इंसाफ़ थी न सघियो आहे पर इन सिलसिले खे हाणे रुकजणु घुरिजे। जॾहिं बि असां शान जी वरसी मल्हायूं था त हिकु नओं सहाफ़ी शहीद असांखे हर साल मिले थो। हिकिड़ी शहीदनि जी जेका लिस्ट आहे उन में हिकिड़ो इज़ाफ़ो थो थिए। 2018 खां अज़ीज़ मेमण, अजय लालवाणी, अरशद शरीफ़ ऐं ताज़ो हाणे असांजो ख़ान मोहम्मद महर जो मर्डर आहे। शहीद शान डहर पंहिंजूं सहाफ़ती सरगर्मियूं सर अंजाम ॾींदे शहीद कयो वियो जंहिंजे लाइ इंतिहाई मज़म्मत जोगी ॻाल्हि आहे ऐं सभ खां वधीक मज़म्मत जोगी ॻाल्हि हीअ आहे त 10 साल गुज़रण जे बावजूद बि संदसि कातिल गिरफ़्तार न आहिनि कया विया। शहीद शान डहर जी जेको आहे सो 10वीं वरसी आहे। शहीद शान डहर जेको आहे उहो सिंध सां गॾोगॾु बॉर्डर शहर जो बि जेको आहे सो बेबाक सहाफ़ी हो जेको हमेशह हर वक़्तु जेको आहे सो पंहिंजे कलम वसीले सिंध जे मज़लूम ऐं महकूम माण्हुनि जो आवाज़ जेको आहे उहो आला ऐवाननि ताईं पहुचाईंदो हुयो।